सदोरी अचे खा शाबाश आखिरी आहे आखिरी सदोरी जेकॾहिं खाईंदी पींदी कोन त जल्दी ठीक कीअं थींदी मां ठीक थी वई आहियां नादर बस हाणे रुगो अल्लाह करे जल्द खां जल्द ही मुंहिंजी पट्टी खोले पट्टी बि सुभाणे खुली वेंदी ऐं पोइ तोखे मां पंहिंजे घर वठी हलंदुसि छो त उते तुंहिंजे ठीक थियण जी ख़ुशी में मूं हिकु पार्टी रखी आहे नादर हिकु ॻाल्हि ॿुधाए हा ॿुधाए तुंहिंजो ही प्यार ॾिसी तुंहिंजो ही ख़ुलूस ॾिसी मां चाहियां थी त सॼी ज़िंदगी मुंहिंजे अखियुनि ते ईअं ई पट्टी ॿधल ई हुजे ऐं सॼी ज़िंदगी तुंहिंजो मूंसां ईअं ई साथ हलंदो रहे सदोरी पट्टी लहण खां पोइ बि मुंहिंजो तोसां साथ अहिड़ो ई रहंदो पोइ वाइदो थो करे हा पक्को वाइदो जीअं तुंहिंजो भाउ चवंदो आहे न परू चई छॾियो सम्झ लोह ते लीक सफ़ा ओड़ो वाइदो हा हा मूंखे यकीन आहे तुंहिंजे वाइदे ते हाणे तूं बि वञी आराम कर सॼो ॾींहुं मुंहिंजी ख़िदमत थो करे सॼो ॾींहुं मुंहिंजी परवाह थो करे चरी मुंहिंजी त दिलि थी चवे त सॼो ॾींहुं सॼी राति मां तुंहिंजी ईअं ई ख़िदमत कंदो रहां ऐं तोसां कचहरी कंदो रहां ज़िंदगीअ जी हर राति असांजी ख़ुशियुनि जी राति हूंदी बाक़ी ही ॻाल्हियूं जेसीं ताईं हयाती आहे पयूं हलंदियूं रहंदियूं ठीकु आहे भला मां पंहिंजे घर बि नथो वञा मां हिते ई आहियां ठीकु आहे बाबा से तव्हां गणती न कयो नादर तव्हांजे साम्हूं ई न ईंदो मां नादर ख़ान जे वात में मुंग विझी छॾींदुसि वर तूं नथो सम्झी घरू जहिड़ो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे मूंखे सम्झ में नथो अचे त मां हिन परू ऐं सुल्तो में जान कीअं छॾाया असली ॿेर जे टिंगरनि वांगुरु चिंबड़ी विया आहिनि मूंखे पर असां घणो परेशान न थियो मां नादर ख़ान खे पंहिंजी ॿोली में सम्झाए छॾींदुसि हू तव्हांजे साम्हूं अखि खणी बि न ॻाल्हाईंदो ईअं न आहे गोर नादिर ॻाल्हाईंदो ज़रूरु ॻाल्हाईंदो मूंखे ख़बर आहे घर में वॾा मसइला थी विया आहिनि पर ख़ैर आहे हिननि मसइलनि खे मुंहुं ॾेई वठो हाणे सर भाउ मुंहिंजी सलाह इहा अथव त पहिरियों कमु इहो कयो जो हिन सदोरीअ खे पंहिंजे घर में अचणु न ॾियो नादर ख़ान खे चओ त वञी पंहिंजे रहण जो बंदोबस्तु करे ईअं करण सां छा थींदो बाबा इन करण सां ईअं थींदो जो हू तव्हांजे मुंहं ते न चढ़ंदा न को अवां हिक ॿिए खे ॾिसंदव ऐं न कोई विढ़ंदव सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।